वेलकम ये हिकु ॻाल्हि ते डॉक्टर साहब तमामु घणो इतराज़ आहे। सिंध जो सुवालु आहे, सिंध जे माण्हुनि जो सुवालु आहे। पीर साहब पागारो कंहिं जलसनि में कोन ईंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो आहे रूहानी पेशवा आहे, उहे कोन था थियनि। छा उनखे तव्हां ॿाहिरि सियासी तौरु जलसनि में वठी ईंदव, आवाम ॾे वठी वेंदव, सदरुद्दीन शाह खे वठी वेंदव? इहो हिकिड़ो सुवालु आहे वॾो जेको पीर साहब माण्हुनि ॾे कोन वेंदो आहे। छा चओ था? न ॾिसो, पीर साहब जंहिं पोइ बि इलेक्शन हुई उनमें बाक़ाइदा पीर साहब जलसा कया। रोड़ी में असां जलसो कयोसीं, मोरे में कयोसीं, नवाबशाह में कयोसीं, ॿिया केतिरा जलसा जेके थिया उनमें जेको भरपूर पार्टिसिपेशन हुई माण्हुनि जी। मां इन ॻाल्हि ते जेको आहे सो मां नथो पीर साहब खे कोई बि एतिराज़ थींदो, पर ज़ाहिर आहे हिकु वक़्तु हूंदो आहे न, हिकिड़ो टेम्पो हूंदो आहे, हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे उनमें यकीननि। पर हिन महिल मां इहो चवंदुमि, मुंहिंजी कल्ह बि पीर साहब जन सां ॿ ॾींहं अॻु में मुलाक़ात थी आहे। उन बिल्कुलु मां इन ॻाल्हि ते असां बीठा आहियूं त बाबा जे तव्हां सभु दोस्त मूंसां GD में बीठा आहियो त मां बि तव्हां सां गॾु बीठो आहियां। ऐं पीर साहब पंहिंजो प्रूफ कयो आहे 5 सालनि में जो चाहे आहे त बाबा पहिरें ॾींहुं चया त बाबा हाणे इलेक्शन गुज़री विया, हाणे हर को पंहिंजे रस्ते ते। पर हुन ईअं न कयो, हुन सॼो प्रोसेस में असां सां गॾु हलियो आहे। अॼु बि जेको आहे हुनजी आशीर्वाद साईं यूनुस साईं आहे, त अॼु बि जेको हुनजी मुकमल आशीर्वाद असां सां गॾु आहे। बाक़ी हा इहो ॻाल्हि आहे त बाबा असांखे केतिरी जेको आहे हुनखे कढी। ॾिसो, हर इंसान जो मिज़ाज हूंदो आहे न। मां हिकिड़ो सियासी वर्कर आहियां, मुंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे, ठीकु आहे। खणी असांजी जेको हिकिड़ो ज़मीनदारी बैकग्राउंड पंहिंजे आहे, पर मां हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर आहियां, मुंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे। मां दोस्तनि ॾे, यारनि ॾे वञणु, वोटरनि ॾे, साथियुनि ॾे मां वञण में फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां। के दोस्त जेके आहिनि उहो थोरो उन पॉलिटिक्स में घटि मिली सघनि, पर वोटिंग स्ट्रेंथ जेका पीर साहब जन जी आहे पंहिंजे हल्कनि में, उहा त मौजूदु आहे न। ऐं हर जाइ ते जेके हुर जमात आहे उहो त पूरे सिंध में आहे। सो मां सम्झां थो जे उहो एक्टिव थी जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे GD जी कैंडिडेट खे गॾु आणनि था पिया, इनशा त वॾो फ़र्क़ु आहे। सर, इलेक्टेबल्स जो वॾो रोल हूंदो आहे तव्हांखे पार्लिमानी सियासत में, और असेंबली जे अंदरि जेके खटे ईंदा आहिनि उहे ई वेंदा आहिनि। पूरी सिंध जे अंदरि इहो चयो थो वञे त तव्हां वटि कैंडिडेट कोन्हनि। जेकॾहिं असां कश्मीर खां वठी करे असां कराची ताईं ॾिसूं था, कश्मीर खां वठी करे ठटे था, उहे इलेक्टेबल्स न आहिनि जेके उन्हनि खे हाराया अचनि। जीअं तव्हां पाण चयो 15 साल पीपल्स पार्टी डीप रूटेड आहे माण्हुनि जे अंदरि, सभु इलेक्टेबल्स ओॾनि, सभु वॾेरा ओॾनि, सभु खटींदड़ ओॾे आहिनि। उन्हनि जो मुक़ाबिलो करणु छा चवंदो? भई सभु मां हिकिड़ो छा करे मां हिन पार्टी में रहियो आहियां, मां हिन पार्टी सां गॾु वॾो हिकिड़ो सिलसिलो गुज़ारियो आहे। असां नंढा हुआसीं, नौजवान ई हुई आहियां। 1977 7 जनवरी 1977 ते पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु को उम्मीदवार कोन हुयो पूरे पाकिस्तान में। भुट्टे साहब जो एॾो वॾो होल्ड हुयो, ऐं हर माण्हू जेको आहे जेको इलेक्टेबल माण्हू हो उहो पीपल्स पार्टी में शामिलु थी चुका हुया। 7 जनवरी 1977 ते इलेक्शन अनाउंस थी, ऐं पंहिंजो जेको आहे क़ौमी इतिहाद ठहियो, शायदि 11 तारीख़ लाइ काई। ऐं जेको तव्हां उनखां पोइ जेको कुझु थियो तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। सो इहो कॾहिं इन ॻाल्हि ते न वेंदा की दफ़ा अॼु इलेक्टेबल्स न आहिनि, सुभाणे तव्हां इहे प्रोसेस आहे जेको नज़र अची रहियो आहे। मां इन चवंदो भाई ईअं थींदो, पर जेको ॾिसूं था पिया त बाबा हीअ जेके डिलिमिटेशन आहे या जेका कुझु साम्हूं नज़र अचे थो पियो, इहा जेका जेकी अॻिते हली अचे थी पई पंहिंजो टाइम पीरियड ते, तक़रीबन फरवरी मार्च ताईं इलेक्शन। तव्हां इन 8 महीने में ॾिसिजो त जीअं मां तव्हांखे चयुमि त उहो पाणी न खां सवा मच्छी ईअं तड़पंदी आहे न, मतिलबु हिन खे इक़्तिदार जी रत लॻल आहे। हिन जा पंहिंजा माण्हू जेको आहे हिन सां गॾु न बीहंदा। तव्हां पार्टी जे पंहिंजे अंदरि जेको ॾिसो त कहिड़ी क़िस्म जी तफ़रुक़ हिन महिल मौजूदु आहे। तव्हां पंहिंजे ज़िलनि में जेको आहे अहिड़ा पंहिंजो नाहिल क़िस्म जा माण्हू था मुसलत कया आहिनि पीपल्स पार्टी जे बुनियादी माण्हुनि जे मथां। उहो ठीकु आहे, अॼु जेको कॉम्प्रोमाइज़ करे तव्हां सां गॾु वेठा आहिनि, पर तव्हां आहिस्ते आहिस्ते ॾिसो त इहो कीअं थो, जीअं न उहो वारी निकिरंदी आहे पंहिंजो हथ मां, तीअं वारी तव्हांजे हथ मां निकिरी वेंदी। त मां बिल्कुलु यकीन सां चवां थो पियो त हीअ जेको कुझु सिरिश्तो जेको 15 साल में रहियो आहे, इहो ॾाढ जो, ज़ुल्म जो, पुलिस गर्दी, रेवेन्यू गर्दी, पंहिंजो इक़्तिदार, इन जेको आहे सो तव्हां बाक़ी जाइ ते इक़्तिदार कोन्हे। किथे आहे, किथे को 12-15 वोट खणे थो पियो कैंडिडेट पीपल्स पार्टी जो। सिर्फ़ु उन्हनि हल्कनि जी जेके पंहिंजा जीअं महमूद अहमद महमूद आहे, या यूसुफ गिलानी साहब आहे, या जेको पंहिंजो सॼो नूर अबानी खर साहब आहे, या पंहिंजो हिन आहे, या इहे इन जूं पंहिंजूं सीटूं पीपल्स पार्टी में हुजनि या कंहिं ॿी जमात में हुजनि, पंहिंजी सीटूं खटंदा आहिनि। पर उनजे अलावा पीपल्स पार्टी जो वोट बैंक अॼु किथे आहे? किथे 1200, किथे 1500, किथे 2000। हेॾो वॾो सेंट्रल पंजाब जो बेल्ट आहे, GT रोड हेॾो वॾो बेल्ट आहे। मूंखे ॿुधाए न कहिड़ो कैंडिडेट आहे हिन वटि? सही रुॻो यानी हुते रुॻो इक़्तिदार वियो आहे त पार्टी ख़तमु करे छॾींदो। हिते रुॻो इक़्तिदार जेको आहे इक़्तिदार हाणे वियो आहे, हाणे त आहिस्ते आहिस्ते ॾिसो त कीअं थी थिए जेको आहे सो तब्दीली अचे। सर, पूरे लाड़काणे में बि तव्हांजो घरानो हिकिड़ी सीट खणी आयो, ॿिया कोन खटे सघिया। पीपल्स पार्टी तव्हां सां लाड़काणे जे साम्हूं कोई हैवी वेट आणण जी कोशिशि करे, थी सघे थो फिलहाल टालपुर साहिब सां असां इलेक्शन विड़े मौज़म अब्बासी साहिब सां लाड़काणे में बि तव्हांजो घरानो हिकिड़ी टिकेट न, जेकॾहिं ईअं ई असां ॾिसूं। सॉरी मीर साहब, तव्हां जे वरी थोरो लाड़काणे जी विज़िट करियो। मुंहिंजे हिसाब सां 3 सूबाई सीटूं कढी चुका हुआसीं।
बिलावल साहब पाण मुश्किल में हुयो, ये हक़ीक़ी इलेक्शन ते तव्हां वञो, 38,000 वोट खणी अमीर बख्शपुर साहब इलेक्शन लूज़ कई। माज़र सां 38,000 जॾहिं माण्हू खणे थो पियो त पोइ उनखे इलेक्शन लूज़ करणु खपे। सो भई मौज़म ख़ान ज़रूरु खटी आयो, पर आदिल ख़ान 1200 वोटनि ते किरियो ऐं 4,000 वोट या डबल स्टैंपिंग आहिनि। आदिल ख़ान खटी चुको, अमीर रशीद ख़ान खटी चुको, मौज़म ख़ान त खटी आयो, ऐं पंहिंजो राशिद सूमरो जेको आहे बाक़ाइदे, ऐं जेको पंहिंजो असांजो अला बख़्श उनड़ साहब हो, 78,000 वोट खया आहिनि हुन। झारखंड डिस्ट्रिक्ट बाक़ाइदे मुक़ाबले में हर जाइ ते मुक़ाबले में आयो। पोइ जेको कुझु थियो आहे गुज़िश्ता आख़िरी 10 ॾींहंनि 8 ॾींहंनि में, मां हुन में घणी तफ़सील में नथो वञणु चाहियां, पर बहरहाल उहो हिकिड़ी जॻह, पर असां ठीकु आहे एक्सेप्ट कयोसीं। तव्हां ॾिसिजो हाणे रुगो टाइम पीरियड तव्हां गुज़ारे ॾियो, त जीअं मां ॾिसां थो 8 महीने या 10 महीननि खां पोइ इलेक्शन आहे, पोइ मां तव्हांखां पुछंदुसि किथे बि। तव्हांखे केतिरो लॻे थो त इलेक्शन घणे टाइम में थींदी? ॾिसो हाणे हींअर मां वधीक कोन थो चवां, ॾिसो ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, मां पर उन्हनि ॻाल्हियुनि ते एतिरो तवजो न बि ॾियां, पर जेको डिलिमिटेशन जो प्रोसेस आहे ऐं इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे, उन हिसाब सां बि इलेक्शन फेबररी में थियणु खपे। ठीकु आहे न। हाणे अॼु खां वठी फेबररी तक़रीबन 8 महीना आहिनि। मां चयो 8 महीननि खां पोइ तव्हांखे जीअं तव्हां ॿुधायो था पिया त जो कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि न, 2-4 गिरफ़्तारियूं थियूं त इहे सभु भॼी वेंदा। साईं, तव्हां इन खां पहिरियां हिकु जुमिलो चयो त सिलेक्शन थी आहे, सिंध जे बि हंधि मथे बि सिलेक्शन थी आहे, त मथे त तव्हां हिसो हुयो PTI गवर्नमेंट जो। ठीकु आहे, मतिलबु ॾिसो कॉम्प्रोमाइज़ कयो न, ॾिसो हिकिड़ी हक़ीक़त हूंदी आहे। ठीकु आहे, हिकिड़ी हक़ीक़त हुई त बाबा एंटी पीपुल्स पार्टी असां ज़ाहिर GDA एंटी पीपुल्स पार्टी प्लेटफॉर्म ते खटी आई। असां लाइ पीपुल्स पार्टी सां ठहणु ॾुखियो, असां हुते PTI सां पंहिंजो इतिहाद कयोसीं। छा हिकिड़ी असांजे त कुल 3 महीने हुया, त मां न सोचियां त बाबा बिल्कुलु उनजी जेका पॉलिसीज़ हुयूं उन में को असांजो एतिरो हिसो कोन हुयो, पर ज़ाहिर आहे जेको कॉलिशन में हुआसीं त उनजो असां पंहिंजो यकीननि जेतिरी हद ताईं जेतिरी असांजी स्ट्रेंथ थी उन हिसाब सां असां बिल्कुलु जवाबदार बि आहियूं। हिते असां ऑपोज़िशन में हुआसीं, उन्हनि जी PTI जो ऑपोज़िशन लीडर हो, असां उन सां गॾु वेठासीं हिते, त असां कोन किथे बि कॉम्प्रोमाइज़ कयोसीं, न हिते कयोसीं न हुते कयोसीं। सो उहा जेका बि गवर्नमेंट हुई उहो बेसिकली छाजे करे जो असांजो NTPP वोट हुयो आहे उनजे ख़िलाफ़ु असां खटी आयासीं, त असां हुन सां इतिहाद कयोसीं। पर उहो इतिहाद में असांजी केतिरी हुई स्ट्रेंथ उहा तव्हां बहितर सम्झी सघो था पिया, त उहो त ज़रूरु असां कयोसीं। पर हाणे अचण वारे ॾींहंनि में GDA पाण जेको आहे मुंहिंजी नज़र में सिंध जी लेवल ते हिकिड़ी वॾो पोटेंट पॉलिटिकल फोर्स आहे। जीअं त हाणे काफ़ी एक्सपर्ट्स आहिनि, ओपिनियन मेकर्स आहिनि, एनालिस्ट आहिनि, सभु चवनि था त PTI जी पंहिंजी सियासी ग़लती आहे, को न आहे, उन बि हिकिड़े क्राइसिस खां गुज़रे थी। उन जे न हुजण सां सियासत में वॾो फ़र्क़ु आहे। वरी बि कोलिशन गवर्नमेंट थींदी, पीपल्स पार्टी, नून लीग, कुझु ॿिया मिली करे को गवर्नमेंट ठाहिण वेंदा। PTI जे माइनस थियण सां सियासत ते फ़र्क़ु त पियो आहे डॉक्टर साहब। बिल्कुलु, ॾिसो ॻाल्हि इहा त हिकिड़ी वॾी पार्टी जॾहिं उहा पॉलिटिकल सीन खां हटे थी पई या कमज़ोर थिए थी पई, त उन जा रिपरकशन्स सॼे पॉलिटिकल निज़ाम ते पवनि था पिया न। हिन महिल पाकिस्तान जो पॉलिटिकल निज़ाम त माज़रत सां जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे। असां पॉलिटिकल पॉलिटिशियन्स जेके ख़ासि तौर वॾियूं पार्टियूं ॾिसो ॼाल त इहे सॼो किरदारु जेको आहे सो PTI, PMLN, पीपुल्स पार्टी वॾियूं पार्टियूं आहिनि, हिन में हाणे को शक कोन्हे। पर हिननि जेको आहे कॉम्प्रोमाइज़ कया आहिनि न, हिननि उन्हनि कॉम्प्रोमाइज़ जे सियासी निज़ाम खे ज़मीन बोस करे छॾियो पाण पंहिंजे हथनि सां। उहो जेको सियासी निज़ाम जेको ज़मीन बोस थियो आहे त तव्हां स्पेस लूज़ करे चुका आहे न। अॼु पॉलिटिशियन त कहिड़ी स्पेस आहे? सुभाणे कंहिंजे मथां को इल्ज़ाम लॻे थो पियो त भाउ तव्हां कॉम्प्रोमाइज़ कयो था पिया, त ज़ाहिर आहे हिकु माना सिरिश्तो अहिड़ो ठही वियो आहे जंहिंमें कॉम्प्रोमाइज़ जे ज़रिए तव्हांजो को रस्तो निकिरंदो। या त तव्हां इनकलाब आणियो, को अहिड़ो माण्हू निकिरे जेको इनकलाब जो झंडो खणी ऐं सॼे तहस नहस करे छॾे। मां त उहो हालतूं न रहियूं आहिनि। सियासत तब्दील थी चुकी आहे, वर्ल्ड पॉलिटिक्स तब्दील थी चुकी आहे। जिते उहो नज़रियाती एलिमेंट हुयो उहो ख़तमु थी चुको आहे। जेके पैरामीटर्स हुया, जेके लेफ्ट ऐं राइट जा 91 खां वठी असां नंढा आहियूं त असां हुन पैरामीटर्स ते हलियासीं, अॼु न आहिनि। अॼु जेके हक़ीक़तूं आहिनि, मूंखे जे सियासत करणी आहे त मूंखे इन्हनि हक़ीक़तुनि जे तहत करणी आहे न। उन हक़ीक़तुनि में असांजे सियासी जेके बि पार्टियूं हुयूं, वॾियूं पार्टियूं हुयूं, बशमूल पीपुल्स पार्टी, हुन पंहिंजी पॉलिटिकल स्पेस जेका आहे उहो कंसीड करे चुका आहिनि। पीपुल्स पार्टी जे अंदरि इहो चयो थो वञे त GDA जा जेके माण्हू इहे गॾिया आहिनि, सभु एक्टिव थिया आहिनि, अचानक ॿारनि जे पोयों एस्टेब्लिशमेंट आहे। ॾिसो हाणे पंहिंजो मीर साहिबु इन में त हाणे को शक कोन्हे की त बाबा जीअं मां तव्हांखे चवां त पॉलिटिकल यानी जेके पाकिस्तान जी पॉलिटिक्स आहे उन में एस्टेब्लिशमेंट जो वॾो किरदारु आहे। इनखे असां न मञींदासीं त मतिलबु माना असां पोइ हक़ाइक़ खां परे था वञूं पिया। भला हीअ सभु एस्टेब्लिशमेंट खां सवादु हलनि, ज़रदारी एस्टेब्लिशमेंट खां सवादु हले, या नवाज़ शरीफ़ साहिबु, शहबाज़ शरीफ़ साहिबु जेको चए थो मैं आंख का तारा हूं, त उहो एस्टेब्लिशमेंट गॾु थो हले। ठीकु आहे, PTI खणी जेको आहे हाणे हिकिड़ी एंटी एस्टेब्लिशमेंट रोल वरितो, पर इहा कान आई। अॼु IPP
इस्तेकाम पाकिस्तान पार्टी काॾों आई त यकीनन ॾिसो इहा ॻाल्हि हिकिड़ी मूं जहिड़े सियासी वर्कर लाइ यकीनन उन में यानी ॿरायूं आहिनि उन में मूं जहिड़ो सियासी वर्कर जॾहिं सोचे थो वेंदो आहे असां हिन कहिड़े जेको आहे अमल में अची विया आहियूं पर हक़ीक़त आहे न इहा असांखे जिन सियासत करणी आहे या त जेको आहे तव्हां नज़रियाती सियासत कयो कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान आहे मां बि हिकिड़ी कम्युनिस्ट पार्टी टाइप जी ऑर्गेनाइज़ आहे अकेलो बि लेक्चर वेठो ॾियां पर जीअं असांखे ग्राउंड ते सियासत करणी आहे त पोइ जेके ज़मीनी हक़ाइक़ आहे उन्हनि ते सियासत करणी आहे न अॼु जे मां पंहिंजे इवन पंहिंजे कॉम्परस दोस्तनि खे मां अॼु इहा अपील कई आहे ऐं मां कॾों सोचां पियो इलाही तक़रीबन 8-9 महीननि खां त असांखे जे तव्हांखे सिंध जा मसइला हल करणा आहिनि त तव्हांखे इक़्तिदार जे जेके उज़ू आहिनि उन्हनि ते कब्ज़ो करिणो आहे न उन ते या इनकलाब जे ज़रिए कयो जे नथा करे सघो तव्हां कोशिशि करे जेको नथा कयो त पोइ हे इंतिखाब मां जस्तो ॾियां असांजी सिंध यूनाइटेड पार्टी ऐं असांजी क़ौमी अवामी तहरीक पलीज शाह वारी ऐं असांजी साईं जलालू शाह वारी ज़ैन शाह वारी उहे GDA में असां सां गॾु माना उन्हनि जी पार्टी GDA में शामिलु थी चुकियूं आहिनि त GDA 5 पार्टियुनि जो अलायंस आहे इनशाला मां तवको कयां थो त ॿियूं बि शायदि पार्टियूं जेको आहे असांखे जॉइन कंदियूं अॻिते हली त हिकिड़ो जेको आहे मज़बूत पॉलिटिकल अलायंस जेको आहे इनशाला ठहंदो ऑपोज़िशन जो ऐं यकीनन जेको आहे हिन ज़रदारी पार्टी खे शिकस्त थींदो वरी महिरबानी साईं डॉक्टर साहब तव्हां टाइम ॾिनो तव्हांजो मौक़िफ़ GDA जो मुस्तक़बिल जी सियासत जो इतिहाद जो ऐं पीपल्स पार्टी जे लाइ सियासी हिकिड़ो मज़बूत जेको आहे धड़ो अलायंस सां हिकिड़ो तयारु कयो आहे इलेक्शन थिए ऐं इलेक्शन में मुक़ाबिलो थींदो तव्हांजी वरी महिरबानी डॉक्टर थैंक यू नंढ ब्रेक खां पोइ वरी अचूं था डिस्कशन कयूं